मकसूद में मरकज़ विलायत अली पाकिस्तान सिंध यूनिट मकसूद जे अगवाणनि पारां बीबी पाक बतूल फातिमा ज़हरा सलाम जी क़बर मसमार करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। महबूब न्यूज़ जे रिपोर्टर ख़ैर मोहम्मद रिंद मूजिब मरकज़ विलायत अली पाकिस्तान सिंध यूनिट मकसूद जे अगवाणनि ज़वार खुदा बख्श रिंद, अली मोहम्मद रिंद, अली नवाज़ रिंद, मोहम्मद इस्माइल ज़रदारी ऐं ज़ाकिर आफ्ताब हुसैन ज़रदारी जी अगवाणी में जन्नतुल बकी में बीबी पाक फातिमा ज़हरा सलाम अलिया जी क़बर मुतहर के मसमार करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अगवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सऊदी अरब हुकूमत पारां बीबी पाक फातिमा ज़हरा सलाम जी क़बर मुतहर के मसमार कयो वियो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मुतालबो कयूं था त सऊदी हुकूमत खे पाबंद बणाए बीबी पाक फातिमा ज़हरा अलिया जी क़बर मुतहर के नए सिर तामीर करायो। असां मुतालबो था कयूं त जन्नतुल बकी में साईं जो जेको रोज़ो मिसमार थियो उहो ठाहियो वञे ऐं तमामु जेके बि आहिनि मुहम्मद वाले मुहम्मद जा ग़ुलाम ऐं मुसलमान कलमे पढ़ण वारा उन्हनि खे बि असां इहा अपील था कयूं त असांजे हिन गॾु एहतिजाज में शरीक थियनि ऐं दुनिया वारनि खे ॿुधाइनि त असांजो ताल्लुक़ मुहम्मद मुस्तफ़ा सां आहे। ए आशिक़ रसूल सॾाइण वारा अचो एहतिजाज कयूं, रसूल पाक जी न्याणी छो उस ते आहे। जहिड़े तहिड़नि जा रोज़ा आहिनि असांजी पाक रसूल जी न्याणी उस ते आहे। अचो आशिक़ रसूल सॾाइण वारा एहतिजाज कयो ऐं सऊद ते लानत कयो। सऊद आऊं चवां थो वज़ीर आज़म खे, पाकिस्तान जे वज़ीर आज़म खे चवां थो सऊद ते दॿा विझे, पाक न्याणी जी रसूल पाक जी न्याणी जी रोज़ो थिए, छा में थिए। मुतालबो कयो आहे सऊदी हुकूमत खां त असांजी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर पूरी इंसानियत के बचाइण वारी आले मोहम्मद जी शुरूआत मुंड बीबी पाक जंहिंजे रोज़े जी जेका आहे सा बेहरमती कई वई, उहो रोज़ो वरी ठहरायो वञे। जेके भी इदारा उन सभिनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था बीबी पाक सैन ज़हरा सलामुल्लाह अलैह जो रोज़ो तामीर करायो वञे। उहे हुकूमत सऊदी ते दॿाउ विझनि।